नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त पीरो वसण कोड़की स्टाफ वटि मालपड़ी जारी आहे। SOP ते अमल न थी सघियो। सवे माण्हुनि जी पीउ कोरोना वायरस पकड़जण जो ख़दशो। इंतिज़ामिया को बि तहरीक न वरितो आहे। कोरोना सबबि सिंध हुकूमत 9 मई खां 16 मई ताईं लॉकडाउन जो ऐलान कयो, जंहिं ते इंतिज़ामिया अमल न कराए सघी। यादि रहे त पीरो वसण में कोरोना जा केस बि ज़ाहिर थियल आहिनि। अगरि अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस वधीक फैलजण जो ख़दशो वधी सघे थो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त पीरो वसण कोड़की स्टाफ वटि मालपड़ी जारी आहे। SOP ते अमल न थी सघियो। सवे माण्हुनि जी पीउ कोरोना वायरस पकड़जण जो ख़दशो। इंतिज़ामिया को बि तहरीक न वरितो आहे। कोरोना सबबि सिंध हुकूमत 9 मई खां 16 मई ताईं लॉकडाउन जो ऐलान कयो, जंहिं ते इंतिज़ामिया अमल न कराए सघी। यादि रहे त पीरो वसण में कोरोना जा केस बि ज़ाहिर थियल आहिनि। अगरि अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस वधीक फैलजण जो ख़दशो वधी सघे थो।